يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما. أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الدين عند الله الإسلام. وجاء في الحديث عن تميم الداري رضي الله تعالى عنه عن النبي صلى الله عليه وسلم قال الدين النصيحة. قلنا لمن؟ قال لله ولكتابه ولرسوله ولأئمة المسلمين وعامتهم أو كما قال عليه الصلاة والسلام. تمام حمد ثنا تعریف توصیف واخان وڈائی عبادت بزرگی اللہ رب العالمین جے لائق ذمہ سزاوار ہے. بعد عموماً تمام انبیاء خصوصاً آخری پیغمبر سید الاولین والآخرین امام الانبیاء جناب محمد الرسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جی ذات گرامی تے بے شمار درود سلام نازل وجن. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. محترم حاضرین جمعہ ان وقت معاون سامع اللہ رب العالمین کی کتاب قرآن کریم جی کی آیت کریمہ تلاوت کئی ہے. ساتھ ہی ساتھ پیارے رسول جناب محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم کی حدیث رسول صلی اللہ علیہ وسلم پڑھی کر سنائی ہے. انشاءاللہ العزیز مختصر وقت میں انہی قرآن حدیث کی روشنی میں چند ضروری گالی آسام بیان کرنے کی کوشش کر دو. اللہ تبارک و تعالی آنکھیں مکھے سنن کنا سنائن کنا ودارے عمل کرنے کی توفیق عطا فرمائے. کارن کہ اصل جو شے ہے وہ ہے عمل. اج پان سنن میں تمام ودارے اگیا آیوں لیکن عملی میدان میں پوچھے آیوں. یاد رکھی رہو یہ شے ودارے سننو ہے عمل نہ کرنو یہ شے پالا کر وبال جان ہے. بروز قیامت اللہ تبارک و تعالی دربار میں خطیب جے زبان میں جا نکرن ہکڑو ہکڑو لفظ ہکڑو ہکڑو اکھر اللہ تبارک و تعالی وٹ گواہ بنندو کہ اللہ فلانے خطیب فلانے عالم جے منہ میں جا نکری کرے ان جے کنے ان جے دل تائیں پگوس لیکن عمل نہ کہے. لہذا جکی پڑ پاسوں فوراً عمل کرنے کی کوشش کیوں. کارن کہ اصل جو شے ہے وہ ہے عمل. اللہ تعالیٰ مکھے آنکھیں مڑی کے عمل کرنے کی توفیق عطا فرمائے. اللہ تبارک و تعالیٰ جو ارشاد ہے ان الدین عند اللہ الاسلام. بے شک تمام دینے میں اللہ تعالیٰ جو پسندیدہ دین اسلام ہے. جو اللہ تبارک و تعالیٰ تمام نبی رسول پیغمبر متھے ای دین نازل فرمائے. ان جو اصل بنیادی شیوں ہکڑی جائیں لیکن ان جا مسئلہ الگ الگ امت میں الگ الگ ہوا. لیکن اصل جو دین ہے وہ ہکڑو جائے. اتنا لا کر اللہ تبارک و تعالیٰ جو پسندیدہ دین اسلام ہے. ان دین کے اللہ تعالیٰ ہکڑی جگہ متھے پن جی نعمت قرار دینے آئے. الیوم اکملت لکم دینکم واتممت علیکم نعمتی ورضیت لکم الاسلام دینا. اے اللہ تبارک و تعالیٰ کے ان دین کا سوائے بیو کوئی عمل قابل قبول نہیں.
लिहाज़ा पाण खपे त पाण अल्लाह तबारक व तआला जे दीन खे सम्झूं ऐं उनजे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी कोशिश कयूं, जेकी पाण दुनिया में पाण अमल कयूं ख़ालिस दीन इस्लाम जे मुताबिक़ हुअणु लाज़िम ऐं ज़रूरी आहे। हदीस पाक जेको मां असां में तिलावत कई आहे, जंहिंमें रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अद्दीन नसीहा, दीन सरासर ख़ैर खाई जो नालो आहे। जेको इंसान दीन इस्लाम मथे हले थो, दीन इस्लाम खे अपनाए थो, उहो इंसान सरासर ख़ैर खाई मथे हुए थो। ऐं पाण सोचियो वीचारियो ऐं जेको अगला जेको अल्फाज़ आहिनि उन मथे गौर फ़िक्र कयूं त यकीनन पाण खे ख़बर पए थी जे पंहिंजी ज़िंदगीअ में कोई अहिड़ो अमल न आहे जंहिंमें ख़ैर खाई न हुए। दीन जे मुताबिक़ जेकर ज़िंदगी गुज़ारियूं ऐं दीन खे जेकर फॉलो कयूं, दीन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी कोशिश कयूं त कोई अहिड़ो अमल न आहे, कोई अहिड़ो कमु न आहे जंहिंमें भलाई न हुई, जंहिंमें ख़ैर खाई न हुई। एतिरे लाइ करे साहबा इकराम जॾहिं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सौ जे अद्दीन नसीहा, दीन इस्लाम सरासर ख़ैर खाई भलाई जो नालो आहे, त फौरन पुछूं कुलना लिमन, असां चयो ऐं अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही दीन कंहिं लाइ करे ख़ैर खा आहे, कंहिं लाइ करे ख़ैर खाई जो नालो आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लिल्लाहि, अल्लाह लाइ करे, वली किताबिही, अल्लाह जी किताब लाइ करे दीन इस्लाम ख़ैर खा आहे, वली रसूलिही, अल्लाह जे रसूल लाइ करे ख़ैर खाई आहे, ख़ैर खाई वारो दीन आहे। व अइम्मतिल मुस्लिमीन, मुसलमान जे इमाम है, मुसलमान जे आगेवान लाइ करे दीन इस्लाम ख़ैर खाई वारो आहे। व आम्मतहुम, ऐं तमाम आम मुसलमान उन लाइ करे दीन इस्लाम ख़ैर खाई नालो आहे। जेको इंसान दीन खे अपनाए थो उहो इंसान ख़ैर खां बनी वञे थो, उहो इंसान भलाई वारो बनी वञे थो, उहो इंसान कॾहिं पण ॿिए कंहिंजो कॾहिं पण बुरो नथो सोचे, उहो इंसान कॾहिं पण ॿिए कंहिंजो बुरो नथो सोचे। एतिरे लाइ करे मिणे पहिरीं अल्लाह तबारक रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला जो नालो खणो। जेको इंसान दीन इस्लाम खे हक़ीक़ी तौर ते अपनाए थो, हक़ीक़ी तौर ते उनजे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे थो, उहो लिल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ैर खां बनी वञे थो। पाण खे खपे त पाण इन दीन खे अपनायूं ताकि पाण अल्लाह तबारक व तआला जे मुकम्मल तौर ते ख़ैर खां बनी वञूं। अल्लाह तबारक व तआला जी ख़ैर खाई करो आहे, इन खां पहिरीं पाण सोचियो वीचारियो गौर फ़िक्र कयूं जे अल्लाह तबारक व तआला पंहिंजो केतिरो ख़ैर खाए। यकीनन अल्लाह तबारक व तआला पंहिंजो तमामु वधारे ख़ैर खाए, तमामु वधारे ख़ैर खाए। अवल ॻाल्हि इहा जे अल्लाह तबारक व तआला पाण खे अशरफ मखलूकात इंसान बनाए, तमाम मखलूकात कंहिंमें अशरफ मखलूक इंसान अल्लाह तबारक व तआला पाण खे बनाए। ऐं अल्लाह तबारक व तआला इन जी अहमियत इन तरह से बयान फरमाए जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस है, इन्नल्लाह खलक़ आदम अला सूरते। इन जो ॿ तर्जुमा है। हिकु तर्जुमो इहा है जे अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के पिण जी सूरत मथे पैदा फरमाए। ऐं ॿियो तर्जुमो इहा है जे अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के पिण जी सूरत मथे पैदा, पिण जी पसंदीदा सूरत मथे पैदा फरमाए। पोइ तर्जुमे में गौर कयूं, ॿिन्ही एतबार से पाण इंसान जी फज़ीलत आहे। अल्लाह तबारक व तआला पिण जी सूरत मथे पैदा फरमाए त पण अल्लाह ताला जो शुक्र, ऐं जेकर अल्लाह तबारक व तआला पिण जी पसंदीदा सूरत मथे पाण खे पैदा फरमाए त पण अल्लाह तबारक व तआला जो शुक्र। इन शुक्रिया जो जेकर पाण इन जो जेकर शुक्रिया अदा करण वञो त कॾहिं शुक्रिया अदा न करे सघो। अल्लाह तबारक व तआला पाण खे तमामु वधारे अज़मत वारो बनाए आहिनि, पंहिंजो कद कामत ऊंचो बनाए आहिनि, जानवर जी तरह से झुकियल न। ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजी जेको ज़रूरत है उहो ज़रूरत में अल्लाह तबारक व तआला बेहतरीन अंदाज में पैदा फरमाए आहिनि। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम, तहक़ीक़ असां इंसान खे बेहतरीन सूरत शक्ल में पैदा कियो आहे, जानवर जी तरह से झुकियल न, बल्कि ऊंचो कद कामत ऐं हर शइ उनजी निराली, हर शइ में जा हर उपजे में जा उनजी अज़मत ज़ाहिर थी थी।
ये अल्लाह तबारक व ताला पंहिंजो ख़ैर खाए एतिरे लाइ करे कई। इन जे अलावा अल्लाह ताला पंहिंजी हिदायत पंहिंजी रहनुमाई लाइ करे कई नबी रसूल पैगंबर दुनिया में हलाए, जंहिंजी तादाद अल्लाह ताला बहितर ॼाणे थो। लेकिन माण्हू जो जेको ज़मान मथे आहे उहो आहे 1,24,000 नबी अल्लाह ताला हलाए, जॾहिं मुंहिंजा 5 नबी मशहूर आहिनि। केतिरो अल्लाह ताला पंहिंजो ख़ैर खाए कि पाण इंसान जी हिदायत लाइ करे, रहनुमाई लाइ करे, पाण कना अल्लाह ताला कीअं राज़ी थिए अहिड़ा अमल ॾसे लाइ करे, ज़िंदगी गुज़ारण जो ढंग ॾसे लाइ करे अल्लाह ताला 1,24,000 नबी हलाए। आदम अलैहिस्सलाम जे बाद इहो सिलसिलो हज़रत नूह अलैहिस्सलाम वटां शुरू थिए थो ऐं जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे सिलसिलो ख़त्म थिए थो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी हिदायत लाइ करे किताब नाज़िल फरमाए, कॾहिं तौरेत, कॾहिं ज़बूर, कॾहिं इंजील ऐं आख़िरी किताब सैयदुल कुतुब क़ुरान करीम अल्लाह तबारक व तआला नाज़िल फरमाए। ये अल्लाह तबारक व तआला जी पाण मथे सरासर ख़ैर खाई आहे। ऐं इन रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती या नबी अल्लाह ताला पंहिंजी तरफ़ हलाए किताब हलाए, आख़िरी किताब क़ुरान करीम, ये अल्लाह तबारक व तआला पंहिंजी तरफ़ नाज़िल कयई, पंहिंजी ख़ैर खाई आहे। अल्लाह तबारक व तआला ख़ैर खाई में बेइंतिहा पंहिंजी ख़ैर खाई कई। लाज़िम ज़रूरी आहे कि पाण पर अल्लाह तबारक व तआला जा ख़ैर खा बणूं। अल्लाह तबारक व तआला जी ख़ैर खाई करो आहे। अल्लाह तबारक व तआला जी ख़ैर खाई इहा आहे कि पाण अल्लाह तबारक व तआला मथे ईमान आणियूं, अल्लाह तबारक व तआला खे अकेलो मञियो, मुश्किल कुशा, हाजत रवा, बिगड़ी बनाइण वारो मञियो ऐं अल्लाह तबारक व तआला खे इबादत जे लाइक़ महबूद बाराक तस्लीम कयूं। सिर्फ तस्लीम न बल्कि पाण पंहिंजी ज़िंदगी जो मक़सद समझी करे अल्लाह ताला पाण खे कुला पैदा कई समझी करे पाण अल्लाह तबारक व तआला जी इबादत कयूं। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, मूं जिन इंसान खे सिर्फ ऐं सिर्फ मुंहिंजी इबादत लाइ करे पैदा कयो आहे। पाण हर तरह जी अल्लाह ताला जी इबादत कयूं, जिस्मानी इबादत कयूं, माली इबादत कयूं, रूहानी इबादत कयूं, ज़बानी इबादत कयूं, हर तरह जी पाण अल्लाह तबारक व तआला जी इबादत कयूं, तज पाण अल्लाह तबारक व तआला जे ख़ैर खां बणी सघंदासीं। जेकॾहिं पाण अल्लाह तबारक व तआला जी इबादत न कंदासीं त गोया पाण अल्लाह तबारक व तआला जे ख़ैर खां न आहियूं। पंहिंजे कई मुस्लमान भाउ जेको अल्लाह तबारक व तआला मथे ईमान त आणींदा लेकिन अल्लाह तबारक व तआला जी इबादत न कई, सिर्फ रमज़ानी मुसलमान हुआ था, सिर्फ जम्मू पाइण वारा मुसलमान हुआ था, गोया उहो इंसान, उहो मुसलमान अल्लाह तबारक व तआला जा ख़ैर खां न आहे। कारण कि जेकर अल्लाह ताला जा ख़ैर खां हुए त अल्लाह तबारक व तआला जी इबादत कई। यादि रखी लायो, अल्लाह तबारक व तआला जी इबादत सिर्फ जुमे जो नालो न आहे, अल्लाह तबारक व तआला जी इबादत सिर्फ रमज़ान मुसलमान थियण न आहे। अल्लाह तबारक व तआला जी इबादत जेसि ताईं जान में जान आहे तेसि ताईं अल्लाह तबारक व तआला जी इबादत करणु लाज़िम ऐं ज़रूरी आहे। इहा अल्लाह तबारक व तआला जो पाण मथे हक़ आहे। वाबुद रब्बक हत्ता यातियकल यकीन, अल्लाह तबारक व तआला जी इबादत कयो तेसि ताईं जेसि ताईं आप मथे यकीन वारी शइ अची न वञे। यकीन वारी शइ कई आहे, यकीन वारी शइ मौत आहे। मौत अचे तेसि ताईं अल्लाह ताला जी इबादत कयो। त अल्लाह ताला जी ख़ैर खाई इहा आहे कि अल्लाह ताला मथे ईमान आंदो वञे, अल्लाह ताला जी हर तरह जी इबादत कई वञे। इहा अल्लाह ताला जी ख़ैर खाई आहे। वली रसूल ही वली किताब ही, अल्लाह ताला जी किताब जो ख़ैर खा। मोमिन मुसलमान जेको दीन इस्लाम खे अपनाए थो उहो अल्लाह तबारक व तआला जी किताब जो ख़ैर खावे थो। अल्लाह ताला जी किताब पंहिंजी केतिरी ख़ैर खाए, क़ुरान करीम पंहिंजो केतिरो ख़ैर खाए। क़ुरान करीम में अल्लाह ताला जो इरशाद आहे, व इन हाज़ल क़ुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम, ये अल्लाह ताला जी किताब क़ुरान करीम पंहिंजे मञण वारे खे सिधे रस्ते जी रहनुमाई करे थी। उहो रस्तो जंहिंमें कंहिं तरह जो कोई मोड़ न आहे, वणाक न आहे, सिधो रस्तो आहे, न को खांचो आहे हुन में न खाॾो आहे, सिधो रस्तो आहे, सिरात मुस्तक़ीम आहे। जंहिं लाइ करे पाण राति ऐं ॾींहुं निमाज़ जी हर रकात में दुआ करूं था, इहदिना सिरातल मुस्तक़ीम, उन सिरात मुस्तक़ीम जी पाण खे ही किताब अल्लाह ताला जी किताब हिदायत करे थी। अक़वम यानी मिणिया वधारे सिधो रस्तो जंहिंजो नतीजो
صرف اور صرف جنت ہے، ان رستے جی کتاب رہنمائی کرنے والی ہے. یہ کتاب قرآن کریم جن کے متعلق مفصل لکھے ہوئے چیکڑے پیا کرنا ودارے پی جترو پن اولاد جو خیر کھاوے تو ان کرنا ودارے قرآن کریم پن منجن والے خیر کھائے. ٹرافک ہوئے یا سوڑ ہوئے، خطرے جان جو خطرو ہوئے، اہڑی حالت میں رستو جے اگر پار کرانو ہوئے کنکھے تا پن جو پے پن جے اولاد جو فوراً افضل لائے تو تاکہ ہر قسم کے خطرے کنا یہ محفوظ تھی کرے رستو پار کرے وجے. قرآن کریم پر جگہ جگہ متھے بندے جی رہنمائی کرے تو جے ہی اللہ تبارک و تعالی جو رستو ہے، یہ اللہ تبارک و تعالی جے دشمن شیطان جو رستو ہے، ہی رستے ہن رستے میں ہلندا تو جنت میں داخل تھیتا، ہن رستے میں ویندا تو جہنم میں داخل تھیتا. سدو رستو جو صرف اور صرف جنت کی طرف وجے تو ان رستے کی رہنمائی کرنے والی کتاب قرآن کریم ہے. پاکے پامے جا ہر ایک انسان کی تمنا ہے جیسے جنت میں داخل تھیوں تو جنت میں داخل تھیلا کرے تو پاک رستو قرآن کریم بتائے پیو پانچی رہنمائی کرے تو پاں جو منا وجہ خیر کھا جو ہے وہ اللہ تبارک و تعالی کی کتاب قرآن کریم ہے. قرآن کریم جی خیر خائی کرو ہے، قرآن کریم جی خیر خائی یہ ہے کہ پاں قرآن کریم جا حق ادا کیوں، قرآن کریم جا حق ادا کیوں. قرآن کریم جا حق کترا ہے؟ 5 حق ہے. ہکڑو دائی کہ پاں قرآن کریم جی تعلیم حاصل کیوں، بیو بامت حق یہ ہے کہ پاں قرآن کریم جی روز تلاوت کیوں، تریو حق یہ ہے کہ قرآن کریم کے سمجھو، چوتھو حق یہ ہے کہ قرآن کریم کے قرآن کریم کے مطابق عمل کیوں، پنجو حق یہ ہے کہ ان قرآن کریم کی تعلیم کے پاں بے تائیں پجائیو. پاں اپنے دل میں ہاتھ رکھو جو پاں قرآن کریم جا حق ادا کیوں تھا، اج برائے نام پا قرآن کریم تعلیم حاصل کیوں تھا، لیکن جب تلاوت کی گال اچی تھی تو قرآن کریم کی تلاوت پاپڑے کی مرضی سے کیوں تھا، حق سمجھی نہ تھا کیوں. صرف جمعے کے دن پا تلاوت جی اکثر مارو صرف جمعے کے دن قرآن تلاوت کئی تھا یا رمضان میں قرآن کریم تلاوت کئی تھا. انہوں نے رمضان میں تھا ہکڑے بے گنا اگیا ودھنے کی کوشش کیا، 2 دفعہ ختم کیو، 3 دفعہ ختم کیو. ہکڑو وقت اڑو وقت ہو جڑے قرآن کریم کی تلاوت جو آواز مسلمان جی گھر جو سنجان پہ پہچان ہوئی، جن جے گھر میں جا قرآن کریم کی تلاوت جو آواز اچی تو سمجھندا ہوا جی ہی مومن مسلمان جو گھر ہے. اج یہ سنجان پاؤں آئے جنا اج دا گیتیں جو گائنے جو موبائل جو آواز اچے تو جن میں جا بےہودہ گالی وی تھی، بےہودہ میوزک وغیرہ ہوئی تھی. اللہ مان والا فیل اللہ تعالیٰ حفاظت کرے. قرآن کریم جو پا حق ادا نہیں کیو، یہ قرآن کریم کے سمجھے لا کر تیار نہیں ہو. اج ہر زبان میں قرآن کریم جو ترجمہ قرآن کریم کی تفسیر موجود ہے. اللہ تبارک و تعالیٰ وسائل میں ڈنے ہیں، لیکن تین باوجود پاک قرآن کریم کے سمجھی کر پڑھنے کی کوشش نہ کیوں. حد یہ ہے کہ پاک قرآن کریم کے مطابق زندگی پر نہ گزاری، یہ حق پر قرآن جو ادا نہ کیوں. پانچو رستو ہکڑو ہے، قرآن کریم جو رستو بیو ہے، من مانے طریقے سے پاس زندگی گزاریو تھا. اللہ تبارک و تعالیٰ جو اصول جو قرآن کریم میں لکھے نہیں انہی کے پاس پس سے پٹھے پٹھیا اچھلے سے دیو تھا. تو اللہ تبارک و تعالیٰ یا اللہ تعالیٰ جی کتاب جے پاک کی خیر کھتی سکتا. پنجو حق یہ ہے کہ پاں ان کی تعلیم کے پہ تھی پجائیوں. یہ سوشل میڈیا جو زمانہ ہے دور ہے ان میں پانچ ڈسوں تھا جے بےہودہ گالی پا شیئر کیوں تھا، بےہودہ گالی پا بے تھی پجائیوں تھا، مسلمان تے پجائیوں تھا، غیر مسلمان تے پجائیوں تھا. ضروری ہے کہ پا قرآن کریم کی آیت قرآن کریم کی سمجھو تھی، حدیث رسول کی تشریح دین جی کو خاصی گال پا بے تھی پجائیوں، پانچ مسلمان بھائی تھی پجائیوں، غیر مسلم جو پانچ ٹچ میں ہی انہی تھی پجائیوں. بروز قیامت یہ کفار مشرکین پانچو گلو پکڑیندا چوندا اے اللہ دندے میں اساں جا بھاگیدار ہوا، اساں جا بھائیوار ہوا، روز اساں کی یاد کرنا ہوا میسج کے ذریعے. لیکن پہلے جو دین انڈیا سچو ہونے کے باوجود کدے دین جی تبلیغ نہ کیوں، کدے دین جی تعلیم اساں کے نہ
दीन जी कोई ॻाल्हि असां त शेयर न कयूं। अॼु पाण शेयर नथा कयूं, जेको आहे चऊं नाराज़ थी पवंदो, को एक्शन गिलाईंदो। त पाण खे खपे त पाण अल्लाह तबारक व तआला पाण मथे जेको फर्ज़ आयद कई आहे ऐं क़ुरान करीम में जेकी हक़ आहिनि तमामु हक़ अदा कयूं, उनजी तालीम हासिल कयूं, उनखे उनजी रोज़ तिलावत कयूं, उनखे सम्झूं ऐं उनजे मुताबिक़ अमल कयूं, इनजी तालीम खे ॿिए ताईं पुॼायूं, वरना ही ज़िंदगी अजाए सवाद न हूंदी ऐं ज़िंदगी ख़त्म थी वेंदी। अल्लाह तबारक व तआला जे मुतालिक पाक पुछंदो, अल्लाह ताला खे मकुरो जवाब ॾेई सघंदासीं। नंबर 3 वाले रसूल ही, अल्लाह ताला जो दीन, उन जे रसूल यानी अल्लाह तबारक व तआला जे रसूल जो ख़ैर खाए। रसूल पंहिंजो केतिरो ख़ैर खाए, मक्की ज़िंदगी मदरी ज़िंदगी ॼाणियो, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा तमामु वधारे ख़ैर खा, तमामु वधारे ख़ैर खा। मक्के में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिंड जे वटा गारी ऐं मारू खाधो, जलावतनी जी ज़िंदगी गुज़ारियो, ताइफ जो सफ़र कयो, उते पाण खाधो ऐं इन जे अलावा रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिण जे वतन, पिण जी पैदाइश जी जॻह, पिण जो शहर मक्को छॾे करे मदीने जी तरफ़ हिजरत करे विया। कंहिं ना करे, पाण ना करे, मक्के में मदीने में पाण रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चैन सुकून न मिलियो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुख़्तसर मदनी ज़िंदगी, ॾोहें वरनि जी ज़िंदगी में 72 खां वधारे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंगी लड़िया। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंगी लड़िया, पिण जे जान ऐं माल जी कुर्बानी पेश कयो। अॼु पंहिंजी ज़िंदगी में को पंहिंजो भाउ हिकिड़े दफ़ा पाण से विढ़े थो, हिकु दफ़ो पंहिंजो नुक़सान करे थो, सुलह थी वञे थी, तंहिंजे बावजूद पूरी ज़िंदगी कॾहिं पाण नथा भुलूं ऐं न पंहिंजी नस्ल भुले थी। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुद खे तमामु वधारे जिस्मानी तकलीफ़ पुगी। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा खानदान वारा पर रसूल अकरम ऊपर क़त्ल थिया, ऊपर शहीद थिया, उन्हीं खे मां जानी नुक़सान पुगो। ई कंहिं ना करे, पाण ना करे, एतिरो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा ख़ैर खा। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्श अज़ीम मथे महराज मथे विया आहिनि, ख़ुशीअ जो ऐन मौक़ो आहे। इन हालत में भी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे यादि कई था, या अल्लाह मुंहिंजी उम्मत जी तूं मग़फ़िरत फरमाए। ईअं ज रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरोज़ क़यामत जॾहिं नफ़्सी नफ़्सी जो आलम हूंदो, जॾहिं सिज सवाल जे बराबरि हूंदो, त्रामे जी ज़मीन हूंदी, सारियूं संगावतियूं ख़त्म थी वञियूं, सारियूं मोहबतूं ख़त्म थी वञियूं, सारियूं दोस्तियूं ख़त्म थी वञियूं, को कंहिंखे पुछण वारो की न हूंदो, उन मौक़े मथे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत लाइ दुआ घुरंदा, चवंदा अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती, ऐं अल्लाह मुंहिंजी उम्मत खे माफ़ कर, मुंहिंजी उम्मत जी जान बचाए, मुंहिंजी उम्मत खे नजात ॾे। ख़ुशीअ जो ऐन मक़ाम आहे महराज अर्श अज़ीम मथे, उते बि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे यादि कई था। ऐं क़यामत जो ॾींहुं जॾहिं नफ़्सी नफ़्सी जो आलम हूंदो, उन मौक़े ते बि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे यादि कंदा। कंहिं इंसान खे जेकर पंहिंजो ख़ैर खां ॼाणणो हुए त ख़ुशीअ जे मक़ाम मथे ॼाणंदा आहे या गमीअ जे मौक़े मथे ॼाणंदा आहे। गमीअ में ख़ुशीअ में शामिल करे ऐं गमीअ में शामिल थिए, उहो पंहिंजो ख़ैर खां वेंदो, उहो पंहिंजो ख़ैर खां वेंदो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही हंधे ते पंहिंजी उम्मत जी ख़ैर खाई कंदे पंहिंजी उम्मत खे शरीक कनि। इन खां वधारे ॿियो को ख़ैर खा केरु हूंदो? त ज़रूरी आहे कि पाण या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ख़ैर खा बणी वञो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ैर खा इहा आहे कि आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कई वञे, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरीक़े मथे अमल कयो वञे, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमाबरदारी कई वञे, हर उहो कमु कयो वञे जंहिं जे मुतालिक रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो हुयो, ऐं उन तमामु कम खां दूर रहियो खपे, इज्तिनाब में परहेज़ कयो खपे जंहिं खां रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मने कयो हुयो। वमा आताकुम रसूल फखुदू वमा नहाकुम अन्हु फंतहू, रसूल खे जेको शइ ॾे उनखे गिनी लायो, उनजे मुताबिक़ अमल कयो, ऐं जंहिं कना रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मने कई उन कना बाज़ अची वञो, उनखे छॾे ॾियो। वत्तकुल्लाह, ई मामूली कमु नहीं, ई मामूली मसलो नहीं। इन मामले में अल्लाह ताला खे डरो। अल्लाह तबारक व तआला सख्त अज़ाब वारो है, सख्त बदले वारो है। अल्लाह ताला जा लख लख शुक्र एहसान जो अल्लाह ताला दीन इस्लाम मथे अमल करण लाइ करे हिकिड़ी ज़ात जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
उनखे अल्लाह ताला पाण करे उसवा नमूनो बनाए। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। हालांकि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में बेहतरीन नमूनो आहे ऐं ज़िंदगी उहो गुज़ारियो जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुज़ारियो हुयो। आंजी नमाज, आंजा रोज़ा, आंजी ज़कात, आंजो हज, आंजो उमरो, आंजो ॾियण गिनण, आंजी ख़ुशी जा मौक़ा, आंजी गमीअ जा मौक़ा, ये तमाम कम रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में थिया आहिनि ऐं उहे गुज़ारे जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुज़ारियो। जेकॾहिं मनमाने तरीक़े से पाण ज़िंदगी गुज़ारींदासीं त गोया पाण रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ख़ैर खाताई। अॼु मुसलमान रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ण जे बावजूद, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत जो दम भरण जे बावजूद रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़े मथे नमाज़ नथा पढ़नि, रोज़ा रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़े मथे नथा रखे, ज़कात, हज ॿी जेकी बि मसला आहिनि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़े मथे नथा कनि ऐं पिन खे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुहिब सम्झनि था। यादि रखी लायो, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ैर खाई आहे जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम अची वञे उन साम्हूं सर तस्लीम खम करे सघे, पिन जो मथो झुकाए विझे, पिन जे तमाम मर्ज़ी खे छॾे ॾे। इन जो नालो आहे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ैर खाई। चौथी शइ आहे वाले अइम्मतिल मुस्लिमीन, मुसलमान जे इमाम जो दीन इस्लाम ख़ैर खाए, मुसलमान जे इमाम, मुसलमान जे आगेवान, मुसलमान जे इमाम, मुसलमान जा उलमा जेको दीन जा वारस आहिनि, नबी जा वारस आहिनि, ई जेसि ताईं यहाँ खे दीन इस्लाम जी सही सही सची सची ॻाल्हि दलील सां असां पेश कई तेसि ताईं उनजी इताअत कयो, उनजी पैरवी कयो, उनजी फर्माबरदारी कयो, उन जा ख़ैर खां बनो। ईअं मुसलमान जा आगेवान हू पण जेसि ताईं ज़ुल्म न कई ऐं शरीयत जे ख़िलाफ़ न वञे तेसि ताईं ऐं उनजी इताअत कयो, उनजी फर्माबरदारी कयो। अल्लाह तबारक व तआला आम जा उन खे बरतर बनाया आहिनि। हर एक कौम जो को न को सरदार हुए तो, को न को आगेवान हुए तो ज़रूरी आहे कि पाण जेसि ताईं हू सिधा रहे तेसि ताईं पाण उनजी इताअत कयूं। इहा इन जी ख़ैर खाई आहे। उहा आमतुहुम ऐं तमाम मुसलमान जे ख़ैर खाई। मुसलमान जे नुक़सान खे पिण जो नुक़सान सम्झणो, मुसलमान जी इज़त खे पिण जी इज़त सम्झणी, मुसलमान जी जान खे पिण जी जान, उन जे माल खे पिण जी माल, उन जी इज़त खे पिण जी इज़त सम्झणी। ईअं न जे उन जी को ग़लती थी वञे त पाण उन खे बदनाम करण जी कोशिशि कयूं। अॼु हालत इहा आहे जे पाण पंहिंजी इज़त खे इज़त सम्झूं था ऐं ॿिए जी इज़त खे पाण ई सम्झूं था। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जे आम जा को इंसान तेसि ताईं मोमिन मुसलमान नथो थी सघे जेसि ताईं उहा ॿिए लाइ करे शइ उहा पसंदि करे जेको पिण लाइ करे पसंदि करे थो, या पिण लाइ करे उहा शइ पसंदि करे जेको ॿिए लाइ करे पसंदि करे थो। ज़रूरी आहे कि पाण तमाम मुसलमान जा ख़ैर खां बनी वञूं। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो उनसुर अखाका ज़ालिमन औ मज़लूमा, ऐं पंहिंजे भाउ जी मदद कयो मुसलमान जी, चाहे वो ज़ालिम वे या मज़लूम वे। साहबा इकराम हैरान ऐं परेशान थी करे पुछण लॻा कि या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़लूम जी मदद त असां ख़बर आहे, जे उनखे पाण तसली ॾियूं, उन मथे ज़ुल्म थियो उनजी तसली ॾियूं ऐं उनखे जेका नुक़सान पियो आहे त नुक़सान खे पाण भरपाई करण जी कोशिशि कयूं, उनखे हिमत ॾिरायूं, लेकिन ज़ालिम जी मदद आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जे उनखे हर तरह से ज़ुल्म कना रोकियूं, इहा इन जी मदद आहे, इहा इन जी मदद आहे। अॼु पाण हालत इहा आहे जे पाण न मज़लूम जी मदद कयूं था न ज़ालिम खे पाण रोकियूं था। ज़रूरी आहे कि पाण इस्लाम अल्लाह तबारक व तआला जे दीन खे सही तरीक़े मथे अपनायूं। सिर्फ़ नाले जा मुसलमान न बनो, सिर्फ़ अध क़द्र मुसलमान न बनो, यहूद ऐं नसारा जी तरह सां जेको पिण जे दिलि में अचे उहो मञे लाहियो, जंहिंमें नफ़ो हुए मञे लाहियो, ऐं जेको दिलि खे न वणे जंहिंमें नुक़सान हुए उनखे बि छॾे ॾियूं। अॼु पंहिंजी हालत इहा ज आहे जे पाण खे जीअं दिलि में अचे थो उहो पाण कमु कयूं था। अल्लाह तबारक व तआला अहिड़े यहूदीअ खे, अहिड़े नसराने खे, अहिड़े बदअमले खे अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में तंबीह कए अफतुमिनून बिबाज़िल किताबि व तकफुरून बिबाज़। किताब तौरात ज़बूर इंजील इन जी बाज़ ॻाल्हि खे मञो था, बाज़ ॻाल्हि खे नथा मञो। अॼु पंहिंजी पाण जी हालत आहे। ज़रूरी आहे कि पाण जॾहिं नमाज़ जी हर रकात में दुआ करूं था जे गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वला ज़ालिमीन,
यहूदी नसराने जे अमल करण असांखे अल्लाह बचाइज, उन जे हशर करण असांखे बचाइज, त ज़रूरी आहे जे पाण उन वारा कम न कयूं। अल्लाह ताला दुआ है अल्लाह ताला पाके सही सच्चा पक्का मोमिन मुसलमान बनाए। रब्बे ताला कुरान हदीस के मुताबिक अमल करी तौफीक अता फरमाए। अज जे जुमे जे खुतबे जेके बि ॻाल्हियूं सयूं हुई, अल्लाह तबारक व तआला तमाम ॻाल्हियूं मथे पाके अमल करी तौफीक अता फरमाए। रब्बे ताला पाके नेक बनाए, एक बनाए, इत्तेहाद और इत्तिफाक से रहने तौफीक अता फरमाए। हर किस्म की कुल्फती, वेड़ी, मामले, फितने, फसाद, इख्तिलाफ करना अल्लाह तबारक व तआला पाके बचाए। पंहिंजा जेकी बीमारी उन मिली अल्लाह ताला शफाए कामिला आजिला दाइमा नसीब फरमाए। जेकी मुसीबतें में अल्लाह ताला मुसीबतें को दूर फरमाए। पा मिली अल्लाह ताला जेस ताईं दुनिया में रखे, ईमान ऐं अमल साली हालत में रखे, ऐं जॾहिं मौत रहे त ईमान ऐं अमल साली हालत में मौत रहे। आमीन सुम्मा आमीन। व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बारक फील कुरान अज़ीम व नफ़अनी इय्याकुम बिल ज़िक्रिल हकीम। इन्नहु तआला जवादुन करीमुन मलिकुन बरूर।